परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क सियासी जमहूरी ऐं मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ग़रीबनि जी मदद करण समेत मुल्क खे मुआशी बहरान मां कढण जी कोशिश कई पई वञे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मुखालफ़त कंदड़ हाणे हिमायत करे रहिया आहिनि। आसिफ ज़रदारी निज़ाम सां जंग करे ग़रीबनि लाइ प्रोग्राम शुरू कयो। पीपी मुल्क खे आइन ॾियण समेत एटमी ताक़त बणायो। शहीद बेनज़ीर भुट्टो हमेशह ग़रीब अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद कई। सिंध जी सियासी समाजी ऐं क़ौम परस्त धुरियुनि डिजिटल आदमशुमारी में सुञाणप कार्ड लाज़मी करार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। साना तरफ़ां कराची में डिजिटल आदमशुमारी बाबति कॉन्फ्रेंस। वोट लाइ सुञाणप कार्ड लाज़मी आहे त पोइ आदमशुमारी लाइ छो नाहे। डिजिटल आदमशुमारी में केतिरियूं ख़ामियूं वटि सबब एतिराज़ आहिनि। निसार खोड़ो सुञाणप कार्ड जे शर्त खां सवाइ नई डिजिटल आदमशुमारी सिंध दुश्मन अमल आहे। हुक्मरान अफ़गान पनाहगीरनि जी हिमायत करे रहिया आहिनि। धारनि खे सूबे में मिल्कियत उठाइण जो को बि हक़ नाहे। डिजिटल आदमशुमारी चालाकियूं सिंधियुनि खे बेवकूफ़ ऐं अक़लियत में तब्दील करण जी कोशिश आहे। कादिर मक्सी मख़सूस एजेंडा वारी आदमशुमारी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। 10 सालनि बदिरां 5 सालनि में आदमशुमारी कराइण हिकु साज़िश आहे। कुझु धुरियूं ग़ैर क़ानूनी परडे॒नि खे सिंध में आबाद करणु चाहिनि थियूं। अयाज़ लतीफ़ पलीजो मुल्क में आदमशुमारी हमेशह कंहिं जी फरमाइश ते थींदी आहे। कराची ऐं हैदराबाद में सिंधियुनि जी का बि मालिकी न थी रही आहे। MKM तरफ़ां हदबंदियुनि जो मुतालबो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। इलाही बख़्श बिकक PP खे क़ौमी ऐं सिंध असेंबली में ग़ैर क़ानूनी डिजिटल आदमशुमारी रद्द कराइण लाइ ठहराउ पेश करणु घुरिजे। दहशतगर्दनि जी फरमाइश ते आदमशुमारी कराई पई वञे। लाल गोसपुर भरिसां इंडसाइवे ते मुसाफ़िर कोच कल्टी थियण सबबि 2 ॼणा पोत 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। गणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। बागरची जे कचेवारे इलाइक़े में घुमराई महर बिरादरी में रतो छाण 4 ॼणा मारिजी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद उर्स घुमरो, रमज़ान ऐं नासिर घुमरो क़तल। पलान में हमले जे नतीजे में हिकु वाटोड़ो खलील अहमद शेख मारिजी वियो। इलाइक़े में छिकताण। उमरकोट जे 0 पॉइंट वारे इलाइक़े में संगावती तकरार तां झेड़े में पीरसन क़तल, नारी अगवा। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। नौजवान जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर वालिद खे क़तल खां पोइ संदसि ज़ाल खे अगवा करे वई आहे। मंदराणी ऐं कटोहर बिरादरी में खूनी तकरार जे निबेरे लाइ मेड़मिंत काफ़िले जी आमद। मंदराणी ठाल आहे राज़ी। कटोहर बिरादरी तरफ़ां 1 हफ़्ते जी मोहलत। ऐं पाकिस्तान सुपर लीग जूं मैचूं लाहौर ऐं रावलपिंडी मां कराची मुंतक़िल न करण जो फ़ैसिलो। PCB ऐं निगरान हुकूमत विच में डेडलॉक ख़त्म थी वियो। बिल्स जी अदायगी में 60% रक़म पंजाब हुकूमत ऐं 40% PCB अदा कंदी।